व्यूअर्स कीअं आहियो तव्हां सभु? उम्मीद कयां थी त सफ़ा ठीकु ठाक हूंदा, ख़ुशबाश हूंदा, पंहिंजनि सां गॾु हूंदा, पंहिंजनि प्यारनि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे बि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजो प्यार मोहबत दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु रहंदियूं आहिनि। अॼु थोरो जेको मुंहिंजो हुयो न स्टार्ट, उहो थोरो डिफरेंट हुयो, पुराणो वारो हुयो, न त मां जेके बि शो कया हुन में थोरो डिफरेंट हुयो। सो कीअं आहियो तव्हां सभु? उम्मीद कयां थी त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, ख़ुशि हूंदा ऐं पंहिंजी ज़िंदगी खे इंजॉय कंदा हूंदा। ज़िंदगी इलाही ख़ूबसूरत तोहफ़ो आहे अल्लाह जे तरफ़ां ॾिनल इंसान खे, त इंसान खे पंहिंजी ज़िंदगी खे हिकिड़े सुठे नमूने सां गुज़ारणु खपे। अप एंड डाउन इंसान जी ज़िंदगी जे में ईंदा रहंदा आहिनि, पर कोशिशि करे त जेके पल आहिनि, जेको वक़्तु आहे, उहो ख़ूबसूरती सां गुज़रे ऐं सुठे अंदाज़ में गुज़रे। ऐं हुन अंदाज़ खे अञा बहितरीन करण जे लाइ असां कोशिशि कंदा आहियूं त असांजा जेके चाहींदड़ आहिनि, असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि जे लाइ का अहिड़ी महफ़िल सजायूं जेके उन्हनि जा 2 कलाक अञा ख़ूबसूरत ऐं अञा बहितरीन थी वञनि। उन्हनि जा उहे 2 कलाक अञा हिकु हसीन थी वञनि। छो जो मौसीक़ी उहो बि चवंदा आहिनि रूह जी ग़िज़ा आहे, ऐं जॾहिं इंसानु मौसीक़ी ॿुधंदो आहे त उनजो ऑटोमेटिकली जेको आहे न हिकिड़ो मूड, उनजी वाइब बिल्कुलु चेंज थी वेंदी आहे। इहो मां पर्सनली पंहिंजो एक्सपीरियंस तव्हांखे ॿुधायां थी त मौसीक़ी हिकिड़ी शइ आहे जेका इंसान खे काफ़ी बेटर करण में, काफ़ी हील करण में जेको उनजी मदद कंदी आहे। सो असांजो प्रोग्राम सुर संगीत यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो। असांजा जेके ॿिया शोज़ तव्हां ॾिठा यकीनन तव्हांखे पसंदि आया हूंदा। असां जेका कोशिशि कईसीं तव्हांखे पसंदि आई हूंदी। हींअर असांजे प्रोग्राम में एज़ यूजुअल तमामु बहितरीन सिंध जा प्यारा, सिंध जा मतिलबु सिंध जंहिंखे पसंदि करे थी उहे गेस्ट असां सां गॾु मौजूदु आहिनि। तमामु ख़ूबसूरत हिकिड़ी असां वटि हसीन शख़्सियत असां वटि हिते मौजूदु आहे, जंहिंखे अलाह पाक आवाज़ त ॾिनो ई ॾिनो आहे, पर हुनखे सूंहं ऐं हुनखे इख़लाक़ बि ॾिनो आहे। हुनखे चवंदा आहिनि न, सूंहं सां गॾु हुनखे सीरत बि ॾिनी आहे। सो माशाल्लाह तमामु सुठी ऐं तमामु बहितरीन असांजी सिंध जे घर घर में राज करण वारी, जंहिंखे जेका बि शादी थिए, का बि महफ़िल थिए, उनखे ज़रूरु पंहिंजी हर ख़ुशीअ में, हर महफ़िल में उन्हनि खे यादि कंदा आहिनि। असां सां गॾु तव्हां सभिनि जे दिलि में राज कंदी आहे। ऐं मां त ॾिसंदी आहियां त माना अॼुकल्ह सिंध में जेको बि हले पियो न, उहो सिर्फ़ु हिकिड़ो ई नालो हले पियो। सो असां सां गॾु मौजूदु आहे द वन एंड ओनली फ़ाइज़ा अली। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो नीलम? ठीकु आहियो? तव्हां इलाही तारीफ़ करे छॾी यार, तव्हां पाण प्यारा आहियो। बिल्कुलु तव्हांजी सीरत बि सुठी आहे, तव्हां बि नेचर वाइज़ ॾाढा सुठा आहियो। थैंक यू सो मच। यू आर मोस्ट वेलकम। ॾाढो सुठो लॻो तव्हांखे अॼु हिते ॾिसी। हूअं त मां तव्हांखे इलाही ॾिठो आहे माशाल्लाह सां। मुंहिंजी सुबुह ई तव्हांखे ॾिसण में थींदी आहे ऐं मुंहिंजी राति तव्हांखे ॾिसी पोइ ख़तमु थींदी आहे। सो अॼु तव्हांखे मां फर्स्ट टाइम तव्हां सां मुंहिंजी मुलाक़ात आहे, तमामु सुठो लॻो। थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में आया। ऐं कोशिशि कंदासीं त अॼु जी महफ़िल में असां जेको आहे हिकिड़ो सुठो अंदाज़ पेश कयूं व्यूअर्स जे अॻियां। ऐं फ़ाइज़ा छा आहे, ऐं फ़ाइज़ा जी ज़िंदगी, ऐं फ़ाइज़ा जी जेका बि मतिलबु उनजी एक्टिविटीज़ आहिनि, उहे सभु तव्हां सां गॾु असां शेयर कयूं पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू। सो फ़ाइज़ा, करियर कॾहिं तव्हां पंहिंजो स्टार्ट कयो? करियर मुंहिंजो स्टार्ट थियो मुंहिंजी 7 इयर्स एज हुई। अच्छा। हा, उन में बचपन में मां स्टार्ट कयो, छो जो मूंखे सिंगिंग जो ॾाढो शौक़ु हुयो। माशाल्लाह। ऐं मुंहिंजी जेका मम्मा हुई उहा बि सिंगर हुई, उन्हनि खे ॾिसी करे मूंखे शौक़ु थियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह जॾहिं सिंगिंग स्टार्ट कई त इलाही सुठो माण्हुनि जो रिस्पॉन्स आयो, त पोइ इहा शइ वधंदी वई, माण्हुनि जो प्यार मिलियो, त इहा इन शइ में अञा बि दिलचस्पी वधी वई। अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं प्यार मिले पियो तव्हां जहिड़ियूं भेणूं। थैंक यू सो वेरी मच, थैंक्स अ लॉट। ऐं चवंदा आहिनि न त इंसानु जॾहिं महिनत कंदो आहे ऐं जॾहिं हुनखे कोई एप्रिशिएट करे ऐं हुनजी महिनत खे जॾहिं कोई सराहे, त हिकिड़ो पंहिंजे अंदरि पाण कॉन्फिडेंस अची वेंदो आहे। सो माशाल्लाह फ़ाइज़ा जा सॉन्ग्स जॾहिं तव्हां ॿुधंदा आहियो या फ़ाइज़ा जो जेको अंदाज़ तव्हां ॾिसंदा आहियो त यकीनन झूमंदा आहियो। ऐं फ़ाइज़ा पाण अगरि फ़ाइज़ा जी ॻाल्हि कई वञे पर्सनली, माशाल्लाह तव्हां तमामु घणनि शाइरनि खे ॻायो आहे, तमामु घणनि शाइरनि जो, ऐं तमामु सुठा सुठा शाइर जेके तव्हां उन्हनि जी सॉन्ग सिंग कया आहिनि। त तव्हांखे सभिनि खां वधीक बेस्ट शाइर पंहिंजी ज़िंदगी में केरु लॻियो जंहिंजी सॉन्ग तव्हां सिंग कया हुजो? यार मां घणे तौर ते एल्बम्स कया आहिनि, त मुंहिंजा जेके बि शाइर रहिया उहे अल्हम्दुलिल्लाह सभु सुठा रहिया, सुठा एल्बम थिया, सुठो असांजो कमु थियो। ऐं हाणे मां कोशिशि कई आहे त मां पंहिंजो सूफ़ीज़म ॻायां। सूफ़ीज़म, बिल्कुलु। त सूफ़ी जी तरफ़ मुंहिंजो हीअ न्यू प्रोजेक्ट थिए पियो, त हूअं सुठी शइ तव्हांखे वणंदी आहे, सूफ़ी जी रूहानियत तव्हांखे ख़बर हूंदी त उहा अलॻि आहे। त सूफ़ी ते घणो दिलि चवंदो आहे, बाक़ी शाइर मूंखे अल्हम्दुलिल्लाह सभु सुठा मिलिया आहिनि। बिल्कुलु। ऐं तव्हांजो जेको मतिलबु अंदाज़ आहे न, तव्हांखे जेको बि माण्हू अंदाज़ ॾे उनखे तव्हां सुठो कैरी कंदा आहियो। अगरि तव्हांखे बिल्कुलु अगरि तव्हांखे मॉडर्निज़म साइड ते वञूं त तव्हां हुते बि माशाल्लाह सुठो परफॉर्म कयो आहे, सुठो तव्हांजो अंदाज़ रहियो। ऐं सूफ़ीज़म ते बि तव्हांखे माण्हुनि इलाही ॿुधो आहे, ऐं माशाल्लाह उहो बि तव्हांजो हिकिड़ो मुख़्तलिफ़ ई अंदाज़ आहे, तमामु बहितरीनु तव्हांजो अंदाज़ रहियो आहे। अच्छा फ़ाइज़ा, अगरि असां हिन फील्ड
फील्ड जी ॻाल्हि कयूं, पंहिंजी जेका असांजी शोबिज़ इंडस्ट्री आहे ऐं स्पेशली जॾहिं का छोकिरी कंहिं बि फील्ड खे चूज़ करे, चाहे उहा शोबिज़ इंडस्ट्री हुजे या का बि इंडस्ट्री हुजे, त उनखे यकीनन कुझु मुश्किलात पेश ईंदियूं आहिनि। ऐं असांजी जेका फील्ड आहे इन में त कुझु घणियूं ई ईंदियूं आहिनि, त तव्हांखे फैमिली जे तरफ़ां त डेफिनेटली सपोर्ट रहियो, बिकॉज़ तव्हांजो बैकग्राउंड सॼो उन ते आहे। अवाम तव्हांखे केतिरो सपोर्ट कयो? यार छोकिरी जंहिं बि प्रोफेशन में वेंदी आहे, जेको बि कमु करे थी, औरत जे लाइ ॾुखियो आहे ॿाहिरि निकिरणु। जी, पर मां हमेशह इहो चवंदी आहियां त इहा शइ पाण ते डिपेंड कंदी आहे त तव्हां कीअं अॻियां पेश थियो था न। त इहा शइ पाण ते डिपेंड कंदी आहे। बाक़ी मां अगरि पंहिंजी ॻाल्हि कयां, मूंसां अॼु ताईं अहिड़ो को बि इंसिडेंट न थियो जेको मां चवां त यार ॾुखियो आहे। पर मां हमेशह इहा ॻाल्हि कंदी आहियां, औरत जे लाइ हर शइ ॾुखी आहे, अगरि ॿाहिरि निकिरे थी फेस करण इलाही ॾुखियो हूंदो आहे, पर इहा शइ पाण ते बि डिपेंड करे थी। हा, त हू पंहिंजे पाण खे, पंहिंजी आज़ादी खे कीअं थी उहो करे न, कैरी करे पाण सां गॾु, इहो बि हिकिड़ो वॾो हूंदो आहे। ऐं माशाल्लाह तव्हांजा इलाही काफ़ी सारा कलाम आहिनि जेके सुपर हिट विया आहिनि माशाल्लाह सां, ऐं तमामु घणनि माण्हुनि उन्हनि खे ॿुधो आहे। त हिकिड़ी शइ हूंदी आहे, जॾहिं असांखे को फेम मिली थो वञे या असांखे माण्हू पसंदि था कनि, त असांखे उहो जेको असांजो स्ट्रगलिंग टाइम हूंदो आहे, उहो तव्हांखे ॾुखियो लॻियो, या पोइ जेको तव्हांखे फेम मिलियो, माण्हुनि जी मोहबत मिली, उनखे संभालणु ॾुखियो लॻियो? तव्हांखे छा इन्हनि मां संभालणु ॾुखियो लॻो? यार स्ट्रगल मूंखे ॾुखी न लॻी। स्ट्रगल ॾुखी हूंदी आहे बिल्कुलु, हर कम में अगरि तव्हां महिनत कयो था त उन जे लाइ पहिरीं स्ट्रगल आहे। त मुंहिंजो जेको आहे न, जल्दी जल्दी मूंखे ख़बर ई न पई, माण्हुनि जो प्यार मोहबत ईअं मिली वई, मूंखे स्ट्रगल जी ख़बर न पई, छो जो मुंहिंजी फैमिली जेका आहे उहा ऑलरेडी हिन फील्ड में हुई, त इन जे लाइ मूंखे स्ट्रगल जी ख़बर न पई। अल्हम्दुलिल्लाह जल्दी जल्दी सां सॉन्ग्स मुंहिंजा वायरल थी विया। अॼुकल्ह त सोशल मीडिया आहे, जेका शइ अचे थी मिंट में वायरल थी वञे। सो स्ट्रगल आहे, बट मूंखे सुठो रिस्पॉन्स मिलियो शुरू खां वठी। तव्हांखे सुठो रिस्पॉन्स मिलियो। हाणे माशाल्लाह तव्हां हाणे छा बल्कि शुरू खां तव्हां सोशल मीडिया ते बि इलाही एक्टिव आहियो, सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते बि तव्हांखे इलाही मोहबत मिले। ठीकु आहे, पहिरियां जो जेको वक़्तु हूंदो हुयो उन में सिर्फ़ु प्रोडक्शन्स हूंदियूं हुयूं, सिर्फ़ु असांजे हिकिड़ा टीवी ते सॉन्ग्स वग़ैरह लॉन्च थींदा हुया, सोशल मीडिया ते माण्हुनि ताईं पहुचण में इलाही वक़्तु लॻंदो हुयो। हाणे तव्हां हुन शइ खे कीअं था ॾिसो, त तव्हांजी फील्ड खे या तव्हांजी सिंगिंग फील्ड खे सोशल मीडिया जी वजह सां फ़ाइदो मिलियो आहे? बिल्कुलु, सोशल मीडिया ई त आहे जंहिंजे थ्रू असांजो मैसेज सॉन्ग्स वञनि था, असांखे माण्हू ॾिसनि था। अच्छा, अगरि ॻाल्हि कयां मां टीवी जी, त टीवी ते तव्हांखे ख़बर हूंदो मां घटि कमु कयो आहे। जीअं KTN थियो, चैनल्स जेके बि असांजा आहिनि उन्हनि ते मां तमामु घटि कमु कयो आहे। जेके बि प्रोडक्शन्स जेके हूंदियूं आहिनि उन्हनि ई मूंखे मतिलबु मुंहिंजा एल्बम्स वग़ैरह कया। अच्छा, हा, इन्हनि जे थ्रू ई मुंहिंजो सॼो सिस्टम हलियो। बाक़ी टीवी ते तमामु घटि मां कमु कयो तव्हांजो। बिल्कुलु माशाल्लाह। त हाणे मां चवां थी त प्रोग्राम जो स्टार्ट बि थी वियो आहे, ठीकु आहे, तव्हां सां कचहरी बि तमामु बहितरीनु पई हले, पर मां चवां थी त असांजी रौनक जेका लॻी पई आहे न, इहा इन में अञा थोरा चार चंड सां विझूं, ऐं उहा तव्हांजी ख़ूबसूरत ऐं सुरीली आवाज़ असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं। बिल्कुलु। त पहिरियां असांखे तव्हां छा था ॿुधायो? एजाज़ साईं जो कलाम आहे, मां तव्हांखे ॿुधायां थी। अखिन में थी वे तवारे छपरा
वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह मतलब सॼी महफ़िल तव्हां झूमाए छॾी ऐं स्पेशली मां घणो झूमंदी आहियां मतलब तव्हां ॾिठो बि हूंदो मूंखे सॉन्ग्स एॾा ॿुधणु पसंदि आहिनि ॻाइण न पर ॿुधणु ॾाढा पसंदि आहिनि विच में सिंगिंग बि त स्टार्ट कई ॾाढो सुठो तव्हांजो आवाज़ आहे माशाल्लाह हा मूं एक्सपीरियंस पंहिंजी लाइफ में सॼा कया मूं माना इहो ट्राई कयो त मां का विश ऐं का ॻाल्हि अहिड़ी हुजे जेका मां कॾहिं रिग्रेट न कयां त मूं इहो कयो कोन ट्राई कयो पंहिंजो हा ऐं चवंदा आहिनि इंसान खे ट्राई जिते किथे करणु खपे यू नो सो इन करे मूं ट्राई कयो पर मूं चयो नो फ़ाइज़ा आहे न नीलम तूं पंहिंजो कमु कर उनखे करे ॾे पंहिंजो कमु करे सघो था थैंक यू सो मच बट तव्हां माशाल्लाह तमामु सुठो सॉन्ग तव्हांजो अंदाज़ तमामु बहितरीनु अच्छा फ़ाइज़ा जेको तव्हांजो माशाल्लाह ॻाइण जो अंदाज़ आहे ऐं हींअर तव्हां जॾहिं असां शो स्टार्ट कयोसीं तव्हां रिहर्सल बि कई पे न ईअं थींदो आहे मतिलबु जॾहिं तव्हांजा शोज़ वग़ैरह हूंदा आहिनि तव्हांखे कुझु हिकिड़ो ॾींहुं पहिरियां या कुझु ईअं रिहर्सल्स करणियूं पवंदियूं आहिनि या बसि उहो सेट ते वञी कंदा आहियो तव्हां यार तव्हांखे ॿुधायां हिन शो ते मां अॼु कीअं आई आहियां अच्छा मूंखे अचानक सां कॉल आई हिन शो इहे अचानक सां ई कॉल कंदा आहिनि मूंखे बि अचानक ई लाइन अप कयो हुया न बिल्कुलु त हीअ जेका रिहर्सल वग़ैरह तव्हां ॿुधी हीअ सॼो हिते ई मां रिहर्सल वग़ैरह कई अच्छा ऐं कुझु बि प्रिप्लान न हूंदो आहे हिते ई सभु कुझु थी वियो अच्छा ऐं हमेशह ईअं ई थियो आहे ईअं ई थियो आहे हा जी ॻाल्हि आहे छो जो न छो ॾिसो न इंसान जी ज़िंदगी पंहिंजी एॾी मसरूफ़ियत अॼुकल्ह वधी रही आहे ठीकु आहे पोइ रिहर्सल जो अक्सर कॾहिं टाइम न मिलंदो बिल्कुलु ईअं ई आहे सो अच्छा इन में अगरि तव्हांजी माशाल्लाह आवाज़ त छो जो इंसान हो न जीअं असां पाण हूंदा आहियूं त पंहिंजी जाम असांखे केयर करणी पवंदी आहे पंहिंजे पाण खे मेंटेन करण जे लाइ तव्हां पंहिंजी आवाज़ खे मेंटेन करण जे लाइ छा छा एफर्ट्स कंदा आहियो लाइक चवंदा आहिनि त इन में कुझु खाधे पीते जो एहतियात करणो पवंदो आहे मां एहतियात न कयो अच्छा अल्हम्दुलिल्लाह कुदरती आहे मां रिहर्सल बि घणी न कई आहे मां चवंदी आहियां अच्छा अच्छा रिहर्सल बि न कई आहे मां प्रॉपर जीअं सिखिया वठिबी आहे हा 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 उहा बि न कई आहे अच्छा यू गॉड गिफ्टेड तव्हांजी आवाज़ आहे माशाल्लाह न कयो मां जेको बि कमु कयां पई अॼु ताईं मां पाण ई कोशिशुनि सां कयो आहे अच्छा हाणे त माशाल्लाह काफ़ी माण्हुनि जी इंस्पिरेशन आहियो तव्हां ऐं चाहे उहे यंगस्टर्स हुजनि या त पोइ उहे कुझु जेके पहिरियां बि तव्हां खां पहिरियां बि जेके कमु करे चुकिया आहिनि सभु माशाल्लाह तव्हां खां हींअर इंस्पायर आहिनि कॾहिं तव्हांखे कंहिं चयो त फ़ाइज़ा प्लीज़ असांखे तव्हां जेको आहे न पंहिंजी मतिलबु सिखिया ॾियो ऐं असांखे तव्हां सेखारियो असां तव्हां जहिड़ा थियण था चाहियूं तव्हां जहिड़ो सिंग करणु था चाहियूं बिल्कुलु जेके अॼुकल्ह जी छोकिरियूं इलाही काफ़ी अची वियूं आहिनि तव्हांखे ख़बर हूंदी सो उन्हनि मां काफ़ी चवंदा आहिनि पर उन्हनि खे हमेशह मुंहिंजो इहो ई मैसेज हूंदो आहे उन्हनि खे हमेशह मां इहो ई चवां त यार अञा मूंखे पाण खे नथो अचे मां पाण सिखां थी अञा ऐं हिन में इहो आहे त सिंगिंग जी इन फील्ड में तव्हां जेतिरी सिखिया वठो जेतिरो तव्हां मतिलबु सिखो उस्तादनि खां ओतिरो घटि आहे ही समुंड आहे जेको उन में चवंदा आहिनि पूरी पूरी तला आहे बसि अलाह सभिनि खे कामयाबु करे सभिनीनि जी महिनत खे ॾिसो महिनत जेको करे थो उहो अच्छा लाज़मी आहे महिनत इंसान बिल्कुलु कुझु माण्हू ईअं बि आहिनि जेके ईंदा आहिनि चवंदा आहिनि त न मतिलबु असां अची वेंदासीं ऐं मीडिया ते अची वियासीं या असां स्क्रीन ते अची वियासीं त असां हू थी वियासीं उन्हनि खे ख़बर कोन हूंदी आहे त मतिलबु इन जे पोयां केतिरा एफर्ट्स करणा पवंदा आहिनि केतिरी महिनत करणी पवंदा आहिनि सो इहा शइ वॾी इंपॉर्टेंट आहे असां सभिनि जे लाइ अच्छा फ़ाइज़ा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो हिकिड़ी मां मतिलबु तव्हां खां इहा ॻाल्हि पुछण थी चाहियां माशाल्लाह फुल फिट आहियो न मतिलबु परफेक्ट हर हिसाब सां परफेक्ट माशाल्लाह ठीकु आहे पंहिंजे पाण खे कीअं मेंटेन कंदा आहियो या बसि इहो गॉड गिफ्टेड सीन आहे सॼो यार ईअं ई सम्झो मां अॼु ताईं पाण खे मेंटेन न कयो अच्छा ख़्यालु मां कंदी आहियां त पंहिंजे हेयर जो कंदी आहियां थोरो घणो स्किन जो इलाही ज़रूरी आहे हा इहे शयूं मेंटेन कंदी आहियां स्किन केयर थी वई हेयर जो आहे इन्हनि खे ऐं फिज़िक तव्हांजी नेचुरल आहे इहा नेचुरल आहे नेचुरल आहे वॾी मतिलबु तव्हां लकी पर्सन आहे किन जो मतिलबु इहा इलाही माण्हू चवंदा आहिनि फ़ाइज़ा डाइटिंग करे थी उन्हनि खे मां चवणु चाहींदमि बाबा डाइटिंग नथी डाइटिंग न इहो नेचुरल आहे फ़ाइज़ा खे उहे कुदरती अलाह जे तरफ़ां इलाही शयूं मिलियल आहिनि हुनजो इहो फिज़िक हुनजो इहो आवाज़ माशाल्लाह त तमामु बहितरीनु फ़ाइज़ा तव्हां सां गॾु कचहरी कंदासीं व्यूअर्स प्रोग्राम असांजो जारी आहे पर प्रोग्राम में टाइम थी वियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त ॾिसंदा रहो सुर संगीत
अल्लाह नाही मतिया ओ नायूं दुख ॾिस मुसीबो पिरियुल ओ बुराईअ में भाल कया होला रितियूं भी तव नोड़ी वञोला रितियूं भी तव नोड़ी वञोला मुंह जोड़ी तेज पुनः सा ओ मुंह जोड़ी देख लखन सा ओ सरतियूं भी तव नोड़ी वञोला मुंह जोड़ी तेज पुनः सा ओ मुंह जोड़ी देख लखन सा हो उठत आरिय जा मजाला हो उठत आरिय जा मजाला उठत आरिय जा मजाला घन डाण वयोड़ी वयोला घन डाण वयोड़ी वयोला मुंह जोड़ी देख पुनः सा ओ मुंह जोड़ी देख लखन सा हेडो शहर भंपोर जोला ओ हेडो शहर भंपोर जोला मेड़ मिस्कीन जी मनोड़ी मनोला मेड़ मिस्कीन जी मनोड़ी मनोला ओ मुंह जोड़ी देख पुनः सा ओ मुंह जोड़ी देख माशाल्लाह तमाम बेहतरीन एज यूजुअल हींअर जेतिरा बि तव्हां सॉन्ग्स ॿुधाया तमामु बहितरीनु माशाल्लाह। फ़ाइज़ा हींअर ताईं तव्हां घणा एल्बम्स कया आहिनि, कुझु यादि आहे तव्हांखे? इलाही कया आहिनि, मूंखे यादि न आहिनि, यादि ई न आहे, इलाही कमु कयो आहे, जेतिरी एज आहे ओतिरो कमु करो, हा कंदा था वञो। ऐं माशाल्लाह
उहो त सवाल बि तव्हांखां मां कोन थी पुछी सघां त तव्हांजी बचपन जी का यादि छो हाणे तव्हां बचपन में ई आहियो बचपन में अञा तव्हांजो बचपन ई हले पियो सो इहो सवाल त पाण कोन था कयूं अच्छा तव्हां पाकिस्तान खां अलावा बि कंहिं कंट्रीज़ में सिंग कयो आहे अच्छा त छा तव्हांखे लॻंदो आहे पाकिस्तान जी जेका लिसनर्स आहिनि उन्हनि में जेके आउट ऑफ कंट्री जो आहिनि उन्हनि में को डिफरेंस तव्हांखे महसूसु थींदो आहे यार डिफरेंस हुते बि रिस्पेक्ट आहे हिते बि रिस्पेक्ट आहे अच्छा ऐं उते इहो आहे त असां महिमान थी वेंदा आहियूं अच्छा अच्छा त इन जे करे हू इलाही मतिलबु कंदा आहिनि महिमान नवाज़ी जेका हूंदी आहे छो जो असांजी हिते सिंध जा ई आहिनि जेके असांखे उते घुराईंदा आहिनि सिंधी आहिनि हा हा सो उते असां महिमान थी वेंदा आहियूं त इन जे करे हू घणी महिमान नवाज़ी ऐं कंदा आहिनि ऐं हिते असांजो ही मुल्क आहे असांजी सिंध आहे हिते बि काफ़ी प्यार उते बि काफ़ी प्यार तव्हांखे मिलंदो आहे माशाल्लाह ऐं तमामु इलाही स्टेजिस ते तव्हां परफॉर्म कयो आहे इलाही जॻहियुनि ते तव्हां परफॉर्म कयो आहे का यादगार अहिड़ो स्टेज जेको तव्हांखे अॼु ॾींहं ताईं यादि हुजे त ही स्टेज परफॉर्मेंस मुंहिंजी या हिन सिटी में हिन कंट्री में का तव्हांजी अहिड़ी यादगार मूवमेंट जेका हुजे तव्हांखे अॼु ॾींहं ताईं यादि हुजे त मतिलबु इहो मुंहिंजे लाइ मेमोरेबल आहे ॾाढो यार मुंहिंजे लाइ सभु अल्हम्दुलिल्लाह सुठा स्टेजिस मां सभिनि हंधनि ते मां परफॉर्म कयो यादगार मुंहिंजी लतीफ़ सरकार ते मां परफॉर्म कयो हुयो इहा मुंहिंजे लाइ इलाही एज़ाज़ जी ॻाल्हि इहो तव्हांखे यादि रहियो हमेशह बिल्कुलु छो जो हर जॻह ते असां वञूं था असांखे डिफरेंट आवाम मिले थी डिफरेंट माण्हू था मिलनि ऐं पोइ उन्हनि जूं पंहिंजूं पंहिंजूं जहिड़ियूं सिचुएशन्स हूंदियूं आहिनि अच्छा फ़ाइज़ा अगरि असां तव्हांजी हुननि जी ॻाल्हि कयूं स्टार्टिंग में जेके तव्हां एल्बम्स कया हुया स्टार्टिंग में जेके तव्हांजा एल्बम थिया हुया ऐं हींअर वारा जेके तव्हां एल्बम कयो पिया तव्हांजी रिक्वायरमेंट आहे त तव्हां सूफ़ीज़म ॻायो था चाहो तव्हांखे छा लॻंदो आहे त अवाम तव्हांखां छा थी एक्सपेक्ट कये त तव्हां कहिड़ी साइड ते वञो ॻायो यार अवाम जो इहो आहे त असां जेका शइ उन्हनि खे ॾींदासीं ॿुधंदा छो जो असांखे हू पसंदि कनि था ऐं मुंहिंजो इहो आहे त मां स्टार्टिंग में जेको कमु कयो उनमें थोरो मैच्योरिटी न हुई अच्छा उनमें जेको एल्बम अचे पियो ज़ाहिर आहे स्टार्टिंग हुई उनमें मतिलबु एल्बम कयासीं गाना कयासीं उहो मुंहिंजे ख़्याल में इलाही थी वियो हा सो हाणे इहो आहे त मुंहिंजो इहो आहे त मां कंहिं प्रोड्यूसर एल्बम्स मां कयां पई लेकिन इलाही घटि हाणे इहो आहे त मां पंहिंजो प्रोफेशनली कमु स्टार्ट कयां ऐं पाण कयां इंसान ज़ाहिर आहे पाण कमु कंदो त उहो चाहींदो त मुंहिंजो कमु बहितर खां बहितर थिए ऐं सुठो थिए सो हाणे मां पाण पंहिंजे चैनल ऑफिशियल जे लाइ कयां पई सूफ़ी ऐं स्टार्टिंग में इहो थियो त जेको कमु मिलंदो वियो उहो असां कंदा वियासीं हा हाणे इहो मुंहिंजा जेके प्रोड्यूसर आहिनि ॿाहिरि आहिनि उन्हनि सां मूं इलाही कमु कयो आहे पर उन्हनि खे बि मुंहिंजो इहो मैसेज आहे त हाणे अगरि एल्बम करिणो आहे त सुठो कमु खणी अचो सुठी शाइरी खणी अचो बसि जेको असां कयोसीं उहो असांजो नसीबु हुयो उहो थी वियो हाणे कोशिशि कयो पोइट्री सुठी ॾियो ऐं सुठा एल्बम कयो सुठा एल्बम्स कयो छो जो अॼुकल्ह तव्हां ॾिसो था त हर कोई ट्रेंड खे फॉलो थो करे बिल्कुलु ईअं जेको ट्रेंड आहे बसि असां उनखे फॉलो कयूं इहो न त मतिलबु कुझु असां हुन में पंहिंजा एफर्ट्स बि विझूं कुझु असां पंहिंजी हुन में महिनत बि विझूं हाणे तव्हां कोई सॉन्ग सिंग कयो कंहिंखे पसंदि अची वियो त बसि हू तव्हांजी शइ खणी तव्हांजी शइ खे पिक करे रीमेक कंदा हुनखे त हर कोई पंहिंजी पंहिंजी महिनत करे अच्छा माशाल्लाह एज वाइज़ त तव्हां माशाल्लाह पाण हींअर नंढा आहियो ठीकु आहे पर एक्सपीरियंस जी अगरि ॻाल्हि कयो त तव्हांजो इलाही एक्सपीरियंस आहे इलाही तव्हांजो तजुर्बो आहे तव्हांखे छा थो लॻे अॼुकल्ह जा जेके सिंगर्स अचनि था चाहे उहे फीमेल्स हुजनि या मेल्स हुजनि उन्हनि जे अंदरि का मतिलबु तब्दीली अचणु खपे या हू जेका कनि पिया सही पिया बिल्कुलु अचणु इन ॻाल्हि जी इलाही तकलीफ़ आहे अञा मां मतिलबु एॾी वॾी न आहियां जो मां उन्हनि खे इहो चवां पर तजुर्बो त आहे बिल्कुलु शाइरी खे अलाए छा थी वियो आहे तव्हां टिकटॉक खोलियो उन ते अजीब सॉन्ग्स छोकिरियूं आहिनि जेके तव्हां ॾिठो हूंदो अलाए कहिड़ा कहिड़ा गाना यार मूंखे इलाही गुस्सो आहे मूंखे नीलम चुप रहंदियूं अलाए उन्हनि जे करे असांखे बि उन्हनि जी लिस्ट में मतिलबु कनि था माण्हू न त हीअ बि ईअं ई आहे ईअं न आहे हर कंहिंजो पंहिंजो सुठो कमु आहे ऐं महिरबानी करे जेके असांजो छोकिरियूं आहिनि अलाए प्यार में अलाए छा करे विया अलाए कहिड़ा कहिड़ा गाना अदियूं अलाह खे मञो इहे गाना न ॻायो
असांखे बि तव्हांजे करे ख्वार थियणो थो पए ऐं जेके असांजी कंपनी वारा आहिनि उन्हनि खे थोरो सम्झणु खपे, जेके असांजा शाइर आहिनि उन्हनि खे थोरो सम्झणु खपे। माना असल में उहो शॉर्टकट था यूज़ कनि, उन्हनि खे ख़बर आहे त असां का वल्गैरिटी कंदासीं त माण्हुनि खे हिकिड़ी अजीब शइ लॻंदी। इहा अजीब न आहे, इहो उन सां असांजो नालो ख़राबु थो थिए, जेके असांजा सीनियर्स कमु करे विया आहिनि उन्हनि जो नालो ख़राबु थो थिए। ऐं स्पेशली चलो शाइर ॾियनि था, कंपनी ॾिए थी गानो, तव्हांखे पाण खे त यार सोचणु खपे न। तव्हां पाण छोकिरियूं आहियो, हिकिड़ी मतिलबु माई थी करे इहो गानो कीअं थी ॻाए, हिकिड़ो गानो आहे उनखे मां चवंदमि न, पर बराए महिरबानी मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, गानो लॉन्च थियो ॾाढो वल्गर आहे, ॾाढो वल्गर आहे, अलाह खे मञो अहिड़ा गाना न ॻायो, पंहिंजी इज़त जो ऐं ॿियनि जी इज़त जो ख़्यालु कयो। बिल्कुलु, ऐं हिकिड़ो आर्ट आहे, हिकिड़ी वॾी कला आहे, ऐं सिंगिंग खे त अलाए माण्हू छा सम्झो आहे यार। मूंखे पाण खे, मां नथी चवां मूंखे इलाही ॻाइण थो अचे, मां इलाही वॾी का सिंगर आहियां, मूंखे अचे थो, मां पाण अञा सिखां पई, लेकिन महिरबानी करे कोशिश कयो, सुठो कमु कयो, स्टार्ट तव्हां सुठो कयो, इंशाल्लाह तव्हांखे कामयाबी मिलंदी। तव्हां इहो सोचे करे न मां ही गानो ॻाईंदमि वल्गरिटी में जेको गानो अचे थो त मां वायरल थी वेंदमि, वायरल नथा थियो, इहो तव्हां अलाए छा था कयो। बसि मुंहिंजो बिल्कुलु इहो बसि कॉम्पिटिशन थी वियो आहे न, हाणे हिकिड़े माण्हू हिकिड़े खे ॾिठो न इहो ॻायो त उहो माण्हुनि जे साम्हूं अची वियो न, नज़रनि में अची वियो, त ॿियो बि देरि ई कोन थो करे उहा शइ स्टार्ट थो करे। ऐं हीअ जेका असांजी मौसीक़ी आहे या सिंगिंग जेका लाइन आहे, इहा त सम्झो हिकिड़ो आर्ट आहे इंसान जो न, जेको इंसान दिलि सां रूह सां थो ॻाए, त उनजी इज़त करणु खपे। असांजा जेके सिंधी आहिनि, जेके इन्हनि शयुनि खे खणनि था या रिप्रेज़ेंट कनि पिया, त उन्हनि खे इन शइ जो ज़रूरु ख़्यालु रखणु खपे, छो जो जेके माण्हू महिनत था कनि था उन्हनि जो बि सॼो हलियो थो वञे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा फ़ाइज़ा, तव्हां माशाल्लाह इलाही सुठे सुठे शाइरनि जूं शाइरियूं ॻायूं आहिनि, कॾहिं तव्हां पाण पंहिंजी कंहिं शाइरी में सॉन्ग सिंग कयो आहे? यार मां कोशिशि पोइट्री में मां कोशिशि कंदी आहियां मां करे सघां। अच्छा। हाँ, लेकिन इंशाल्लाह मुंहिंजी कोशिशि आहे त इंशाल्लाह मां ॾींदमि सरप्राइज़ ॾींदो पंहिंजी शाइरी पोइट्री में, मां इंशाल्लाह गानो कंदमि। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां करे बि सघो था न, छो जो ॾिसो न सिंगर त तव्हां आहियो, शाइरी मूंखे लॻंदो आहे त ईज़ी आहे बनिस्बत सिंगिंग, छो जो हू तव्हांजो हिकिड़ो कुदरती हिकिड़ी शइ आहे, हीअ त तव्हां मतिलबु करे बि सघो था न। बिल्कुलु सही आहे। अच्छा, अगरि तव्हां हिन फील्ड में आहियो असांवारी में, हिन में इलाही माण्हू तव्हांखे मिलंदा हूंदा, इलाही ॻाल्हियूं बि कंदा हूंदा, माण्हू ईंदा आहिनि चवंदा आहिनि फ़ाइज़ा माशाल्लाह तव्हां ॾाढो सुठो मतिलबु सॉन्ग ॻायो पिया, हाणे तव्हां मॉडलिंग बि कयो, प्रॉपर मॉडलिंग कयो, तव्हां एक्टिंग वारी फील्ड में बि अची वञो, ऐं इलाही शयूं मतिलबु माण्हू कंदा आहिनि न, ऑफर कंदा आहिनि, तव्हांखे इन टाइप जूं ऑफर्स आयूं? यार मूंखे ऑफर्स बिल्कुलु आयूं, मूंखे मॉडलिंग जी ऑफर आई, मूंखे होस्टिंग जी आई, जीअं तव्हां सवेरे चयो त सिंगिंग जे लाइ फ़ाइज़ा आहे, त होस्टिंग जे लाइ, मॉडलिंग जे लाइ मां चवां थी नीलम आहे। थैंक यू सो मच, थैंक्स अ लॉट। बिल्कुलु ईअं ई आहे, मूंखे ऑफर्स आयूं, पर मां सोचियो त न, मुंहिंजे लाइ सिंगिंग बेटर आहे। ऐं तव्हां त हर शइ करे बि सघो था न, पर तव्हांजो उन में माशाल्लाह एॾो स्कोप आहे, ऐं माण्हू तव्हांजे इंतज़ार में हूंदा आहिनि, त हाणे नेक्स्ट फ़ाइज़ा जो छा थो अचे, जे फ़ाइज़ा हिते बिज़ी थी वेंदी त हू जेके वीचारा तव्हांजा ॿुधंदड़ आहिनि उन्हनि सां वॾो ज़ुल्म थी वेंदो, अहिड़े हिसाब सां न, हू चवंदा यार असांजी फ़ाइज़ा काॾे हली वई। सो माशाल्लाह तमामु बहितरीनु, तमामु सुठो थो लॻे फ़ाइज़ा तव्हां सां कचहरी करे, मूंखे बि ॾाढो सुठो थो लॻे। थैंक यू सो वेरी मच। अच्छा फ़ाइज़ा, तव्हां जंहिं हीअं मक़ाम ते आहियो, जंहिं दर्जे ते तव्हां हींअर आहियो, इन्हनि जो सभिनि खां वधीक क्रेडिट तव्हां कंहिंखे था ॾियो? त मां पंहिंजी ॾाॾी खे, मुंहिंजी ॾाॾी आहे, मां उन्हनि खे, मुंहिंजी मदर आहे, मुंहिंजो पीउ बि आहे, मुंहिंजी माउ बि आहे, मुंहिंजो सभु कुझु आहे, उन्हनि खे क्रेडिट वञे थो। उन्हनि ई मूं ते महिनत कई आहे, उन्हनि ई मूंखे सपोर्ट कयो आहे। अच्छा, हा बिल्कुलु। ऐं ॿाहिरि जंहिंमहिल तव्हांखे ख़बर आहे त छोकिरी जे लाइ केतिरो मुश्किल हूंदो आहे ॿाहिरि निकिरणु, त उन्हनि ई फेस कयो, जेको बि प्रॉब्लम्स आया, जेके बि कुझु थिया, उन्हनि ई, मां उन्हनि खे क्रेडिट ॾींदमि, उन्हनि खे क्रेडिट था ॾियो। अच्छा, तव्हांजी मदर बि माशाल्लाह पंहिंजे इन सिंगिंग लाइन में हुई काफ़ी अर्सो, उन्हनि बि माशाल्लाह तमामु घणियूं, तव्हां उन्हनि खां कुझु सिखिया वरिती? न यार, मां नंढी हुयमि त उन्हनि जी डेथ थी वई। ओके ओके ओके, पर मुंहिंजी जेका ॾाॾी आहे उन्हनि खां मां इलाही कुझु सिखियो आहे। अच्छा, जीअं रिकॉर्डिंग कंदा आहियूं त रिकॉर्डिंग में मूंखे अम्मी कॾहिं कॾहिं मां अहिड़ो ॻाईंदी आहियां त पोइ उते मूंखे चवंदी आहे न बाबा हीअ तो सही न कयो, अच्छा हिन खे, या पोइट्री में चओ, ॻाइण में चओ, त हू इलाही शयूं मूंखे ॿुधाईंदी, गाइड कंदी, उन्हनि खे मतिलबु हिन शइ जी नॉलेज आहे बिल्कुलु हिन में, छो जो पाण सिंगर हुई। अच्छा अच्छा, माशाल्लाह, वेरी नाइस। राज़ा परवीन, उनजा
काफ़ी सॉन्ग यूट्यूब ते बि आहिनि, लेकिन उन्हनि हाणे ज़ाहिर असां वॾा थियासीं त उन्हनि पंहिंजो कला तव्हांखे ॾेई छॾी त ही तव्हां वटो माशाल्लाह फैमिली में बि तव्हांजी सिस्टर बि आहे ऐं ॿिया बि तव्हांजा माइट मिट हूंदा तव्हांजो फेम ॾिसी करे या तव्हांजी इहा कामयाबी ॾिसी करे उन्हनि चयो त बाबा असां बि फ़ाइज़ा वारी लाइन में अची वञूं यार मुंहिंजी कोशिशि हुई, मुंहिंजी सिस्टर आहे, तव्हां ॾिठी हूंदी टिकटॉक ते बि मूंसां हूंदी आहे, मुंहिंजी कोशिशि हुई त उहा हिन फील्ड में न अचे, बट उनजो आवाज़ उनजो वॉइस मूंखां बि भलो आहे। अच्छा माशाल्लाह, ॾाढी सुरीली आहे। अच्छा ऐं मां सम्झां थी त उनजी कला खे ईअं न करणु खपे बंदि। हाणे इंशाल्लाह मुंहिंजो इरादो आहे ऐं फैमिली जो बि आहे त मुंहिंजी सिस्टर जेका आहे उहा हिन फील्ड में अचे ऐं उहा सिंगिंग करे ऐं उहा असांजो मुंहिंजी कोशिशि आहे त उहा एल्बम जी तरफ़ न वञे, उहा सूफ़ी गाए, छो जो उनजो आवाज़ जेको आहे न उहो सूफ़ियाणो आहे ऐं क्लासिकल आहे ऐं फॉलो बि उनखे कंदी आहे, उनखे गज़ल्स वग़ैरह वणंदा आहिनि ऐं सुठा सुठा सॉन्ग्स वणंदा आहिनि। अच्छा हा, त इंशाल्लाह हाणे मुंहिंजी भेण तव्हांजी भेण खे अचणु बि खपे, छो जो हींअर उनजे लाइ सभिनि खां वॾी सपोर्ट तव्हां आहियो। बिल्कुलु ईअं आहे त उन्हनि वटि हिकिड़ी सुठी माशाल्लाह सपोर्ट आहे त उन्हनि खे अचणु खपे ऐं मां उहो ई चवंदी आहियां न त इंसान खे अलाह साईं जेके गट्स ॾिना आहिनि उन्हनि खे सुञाणे ऐं उनजो फ़ाइदो खणे। काफ़ी माण्हुनि जे अंदरि इलाही गट्स हूंदा आहिनि, उनखे सुञाणे न सघंदा आहिनि ऐं कुझु माण्हू जेके सुञाणे बि वञनि था त उनजो सुठो फ़ाइदो कोन खणी सघंदा आहिनि, उनखे ईअं ई ज़ाया करे छॾंदा आहिनि। त इंसान खे पंहिंजे अंदरि जेका शइ लिखियलु आहे उनखे सुञाणे ऐं उनजो फ़ाइदो खणे। त फ़ाइज़ा असां चाहींदासीं त हिकिड़ो ॿियो बि को तव्हांजो कलाम प्रोग्राम में शामिलु थी वञे। ज़रूरु। हा, सो छा था ॿुधायो तव्हां? मां तव्हांखे गानो ॿुधाईंदमि, ॾाढो सुठो आहे ऐं फेवरेट आहे मुंहिंजो। अच्छा माशाल्लाह, ठीकु आहे। वेलकम बैक व्यूवर्स। प्रोग्राम में हिकिड़ो चकर ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार। प्रोग्राम जो नालो आहे सुर संगीत ऐं अॼु असां सां गॾु मौजूदु आहे माशाल्लाह सां फ़ाइज़ा अली असां सां गॾु मौजूदु आहे ऐं फ़ाइज़ा सां कचहरी असांजी हले पई। फ़ाइज़ा खां सॉन्ग्स बि ॿुधूं पिया त हाणे असां वरी वेंदासीं, टाइम खे वेस्ट कोन कंदासीं छो जो असांजो इहो टाइम इलाही कीमती आहे, छो जो असां वटि हींअर वेठी आहे फ़ाइज़ा। सो असां टाइम जो भरपूर फ़ाइदो खणंदासीं फ़ाइज़ा खां। सो फ़ाइज़ा माशाल्लाह सां तव्हां त जीअं ॿुधायो त मां सूफ़िज़म ते हींअर वर्क कयां पई ऐं हुते मतिलबु मां जेको आहे नेक्स्ट मुंहिंजो जेको प्लान आहे उहो सूफ़िज़म ते आहे। उहो त चलो हिकिड़ो थी वियो तव्हांजो प्रोफेशन, त तव्हां प्रोफेशनली उहो करणु था चाहियो। हू पर्सनली तव्हां अगरि पंहिंजे वेठा हूंदा या पंहिंजे मुंहुं वेठा हूंदा त तव्हांखे कहिड़ी मौसीक़ी ॿुधणु तव्हांखे पसंदि आहे? कहिड़े टाइप जा? नो डाउट मूंखे सूफ़ी पसंदि आहे। अच्छा। ऐं मां इलाही कोशिशि कंदी आहियां त मां सूफ़ी कमु कयां। अच्छा। ऐं मुंहिंजो जेको पंहिंजो अंदरि जी आहे हिकिड़ी मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां सूफ़ी ते कमु कयां। अच्छा। सो अगरि कॾहिं वेहंदी बि आहियां त सूफ़ी सोचींदी आहियां। अच्छा। सूफ़ी जी हिकिड़ी रूहानियत सुकून वारी आहे। अच्छा। सो इन जे करे मूंखे पर्सनली सूफ़ी पसंदि आहे। सूफ़ी पसंदि आहे जी माशाल्लाह। अच्छा, हूअं तव्हांजी क्लासिकल आहे। क्लासिकल जे लाइ तव्हांखे इलाही महिनत करणी थी पए। अच्छा। हा बिल्कुलु उहो करणु खपे। क्लासिकल जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी स्टेज आहे। क्लासिकल जाम ॾुखियो आहे, डिफिकल्ट आहे। अच्छा। इंशाल्लाह क्लासिकल तव्हांजे लाइ का बि शइ डिफिकल्ट न आहे, छो जो इहा शइ तव्हांखे कुदरत ॾिनी आहे। दिलि लॻाए कजे न, मतिलबु हिकिड़ो दिलि सां कजे त उहो को बि कमु मुश्किल न आहे तव्हांजे लाइ। हा बिल्कुलु। ऐं उन में तव्हांजी महिनत हुजणु खपे, तव्हांजी सचाई हुजणु खपे, तव्हांजी लगन हुजणु खपे। इहा ई शइ तव्हांखे अॻिते कामयाबु कंदी आहे। अच्छा, तव्हांजी इंस्पिरेशन छा आहे? सिंधी सिंगर्स जी अगरि ॻाल्हि कयूं असां, जीअं तव्हां चओ पिया सूफ़िज़म ते मां कमु करणु थी चाहियां, तव्हां कंहिंखां वधीक इंस्पायर आहियो पंहिंजी हुन में सिंगिंग फील्ड में? सिंगर्स यार
सूफ़ी में त मैडम आबदा असां खां त इलाही दूर आहे, बट असां उन्हनि खे थोरो घणो फॉलो कंदा आहियूं ऐं कोशिशि कजे थी त उन्हनि जहिड़ो कमु कयूं, लेकिन उन्हनि जे कमु जहिड़ो कमु करणु पूरी लाइफ लॻी सघे थी। बिल्कुलु। सो मैडम आबदा खे ॿुधंदी आहियां ऐं अदी सनम आहे ऐं असांजूं इलाही सुठियूं सिंगर्स आहिनि। बाक़ी फॉलो मैडम आबदा ऐं अदी सनम। अच्छा माशाल्लाह, बिल्कुलु तव्हांजी त इंस्पिरेशन ई हाणे अहिड़ी आहे त इंशाल्लाह अल्लाह पाक तव्हांखे ज़रूरु कामयाबी ॾींदो, इंशाल्लाह तव्हां पंहिंजे मक़ाम खे मंज़िल खे ज़रूरु माणींदा। अच्छा फ़ाइज़ा, अगरि असां ॻाल्हि कयूं तव्हांजे त मतिलबु ही त सम्झो हिकिड़ी सिंगिंग तव्हांजो प्रोफेशन आहे न, अगरि तव्हांजी आम तौर ते असां ॻाल्हि कयूं त तव्हांजूं छा हॉबीज़ रहंदियूं आहिनि, तव्हांजी छा मसरूफ़ियात रहंदी आहे सिंगिंग लाइन खां अलावा? यार सिंगिंग लाइन खां अलावा मुंहिंजो सलोन आहे। अच्छा माशाल्लाह। जी बिल्कुलु, हिते बुखारी कमर्शियल में सलोन खे टाइम ॾींदी आहियां। मुंहिंजो स्टूडियो आहे, उनखे टाइम ॾींदी आहियां। स्टूडियो खे टाइम ॾींदा आहियो, मतिलबु बिज़ी रहंदा आहियो, पंहिंजे पाण खे बिज़ी ई रखंदा आहियो तव्हां हमेशह। ऐं हुजण बि ईअं खपे, ख़बर अथव इंसान खे जेको आहे न, जेको असां वटि हींअर टाइम आहे, टाइम चवंदा आहिनि न टाइम इज़ मनी, त उनजो माण्हू फ़ाइदो खपे वठंदो वठे। ऐं जेतिरो बि इंसान खे किथां सिखण थो मिले या किथां बि इंसान खे मौक़ो थो मिले त इंसान उनखे ज़रूरु खपे। अच्छा माशाल्लाह, जेके फ़ाइज़ा तव्हांजा स्टार्टिंग में काफ़ी सारा कलाम जेके फेमस विया, इलाही सॼा तव्हांजा फेमस विया, छा जॾहिं तव्हां सॉन्ग सिंग कंदा आहियो तव्हांखे हुनजे बारे में कंफर्मेशन हूंदी आहे त हीउ सॉन्ग मुंहिंजो सुपर हिट वेंदो ई वेंदो, या पोइ इहो लक ते डिपेंड थो करे? यार लक ते डिपेंड थो करे। अच्छा, हा, ख़बर न हूंदी आहे, इहो बिल्कुलु लक जी ॻाल्हि आहे। ऐं अगरि तव्हां सुठो कमु कयो था त उहो तव्हांखे उमेदु हूंदी आहे त हीउ मुंहिंजो कमु सुठो वेंदो। ऐं बाक़ी जेतिरो बि कमु कयो आहे उनजो मूंखे कंफर्मेशन न हूंदी आहे ऐं ख़बर हूंदी आहे, ऐं सॼो लक ते डिपेंड करे थो। लक ते डिपेंड करे थो, मतिलबु महिनत हर कंहिं में इक्वल हूंदी आहे। बिल्कुलु, उहो जॾहिं हली थो वञे त पोइ ख़बर थी वञे त वाह हीउ त माना निकिरी वियो कमु। केतिरो टाइम लॻंदो आहे तव्हांखे हिकिड़ो एल्बम ठाहिण में? हिकिड़ो ॾींहुं लॻंदो आहे, 2 ॾींहं लॻंदा आहिनि, या केतिरो वक़्तु तव्हां खणंदा आहियो हिकिड़े एल्बम जे लाइ? यार एल्बम्स में जेके सॉन्ग हूंदा आहिनि उहे मतिलबु एल्बम जेको आहे न करणु, मां सम्झां थी त अॼु जे दौर में इलाही आसान ॻाल्हि आहे। अच्छा, हा, उहो थी थो वञे, 1-2 ॾींहं में उहो थी थो वञे। अच्छा, 1-2 ॾींहं लॻंदा आहिनि? 1-2 ॾींहं लॻी वेंदा आहिनि। ऐं बाक़ी जेको सूफ़ी कमु आहे उनमें तव्हांखे इलाही महिनत करणी थी पए, उनमें काफ़ी टाइम लॻी सघे थो। बाक़ी एल्बम मुंहिंजे ख़्याल में अॼुकल्ह सभु कनि था त इहो इलाही आसान थी वियो आहे। आसान थी वियो, बिल्कुलु, उनमें 1-2 ॾींहं लॻी। ऐं तव्हां त मतिलबु जेॾा एल्बम्स कया आहिनि उन हिसाब सां हाणे तव्हांजी प्रैक्टिस आहे, बसि तव्हांखे सॼी शइ जी ख़बर आहे ऐं तव्हां वेंदा आहियो ऐं तव्हां पंहिंजे कम खे मतिलबु ईअं कंदा आहियो ऐं स्पेसिफिक तव्हां कोई हिकिड़ो ॾींहुं सेलेक्ट कंदा आहियो ऐं हुन में तव्हांजी रिकॉर्डिंग थी वेंदी आहे। माशाल्लाह, तमामु बहितरीनु। अच्छा फ़ाइज़ा, माशाल्लाह सां तव्हां ड्यूट सॉन्ग्स बि कया आहिनि न, ऐं तव्हां सोलो सॉन्ग्स बि कया आहिनि, को डिफरेंस आहे इन्हनि ॿिन्हिनि में, ड्यूट सॉन्ग्स में ऐं सोलो सॉन्ग्स में? यार ड्यूट्स मां इलाही घटि कयां पई, मूंखे काफ़ी सिंगर्स आहिनि चवंदा आहिनि ड्यूट्स जे नाले, सभिनि खे ख़बर न आहे, बट मूंखे चवंदा आहिनि ड्यूट मां काफ़ी मतिलबु नथी कयां, घटि करे छॾिया आहिनि। अच्छा अच्छा, हा, अदा मुमताज़ आहे, उन्हनि सां मां कंदी आहियां कॾहिं कॾहिं। मां त तव्हांजा उन्हनि सां ई ज़्यादातर उन्हनि सां ई कंदी आहियां बसि। मुंहिंजो ड्यूट्स काफ़ी डिफरेंस इहो आहे त सोलो जो हिकिड़ो पंहिंजी मर्ज़ी सां माण्हू ॻाए थो। अच्छा, ऐं ड्यूट्स में इहो हूंदो आहे त स्केल मैच थींदा आहिनि, उन्हनि जो बि स्केल ते ॻाइणो पवंदो आहे की जेको ॿियो सिंगर आहे उन जे स्केल ते कमु करिणो पवंदो आहे। बाक़ी जेको पंहिंजो सोलो आहे उन ते पंहिंजी मर्ज़ी सां स्केल वग़ैरह उहो तव्हांखे मैच करे करिणो पवंदो आहे। तव्हांखे वधीक छा पसंदि आहे, सोलोस में वञणु या पोइ सोलोस में? ड्यूट में वञणु? सोलो में। अच्छा, सोलो तव्हांजो छो जो तव्हां हुनजी मालिकियाणी पाण हूंदो आहे, तव्हां हुनखे जीअं खणी हलो। बिल्कुलु, ऐं माशाल्लाह जेके तव्हां मुंहिंजे जेके ड्यूट्स थिया आहिनि, हींअर मां कयो अदा मुमताज़ सां सरतियूं गानो तव्हां ॿुधो हूंदो, सरतियूं हवी वञो त वञो, इहो असांजो ॾाढो सुठो सुपर हिट वियो। ऐं जेतिरा बि मां ड्यूट्स कया आहिनि अदा मुमताज़ सां, काफ़ी रिस्पॉन्स माण्हुनि जो सुठो वियो आहे। नो डाउट, बिल्कुलु, तॾहिं रिस्पॉन्स सुठो ईंदो आहे, इन जे लाइ कमु कंदी आहियां मां। हा, उहो ई न, इंसान खे जॾहिं को सराहे थो न त पाण दिलि चवंदी आहे त यार ठीकु आहे, असां जेका महिनत कयूं पिया उहो माण्हू हुनखे पसंदि करे पियो। ऐं अदा मुमताज़ उनजी अलाह सां हिकिड़ो इज़त कई आहे, पंहिंजो उन्हनि जो पंहिंजो मक़ाम आहे। बिल्कुलु, इन जे करे त असांजा कुझु फैमिली ट्रम्स बि आहिनि, इन जे करे बि अदा सां मां कमु कंदी आहियां। अच्छा, हा, बिल्कुलु, ड्यूट्स मां इलाही घटि कया आहिनि। हाणे सरतियूं अवी त वञोड़ी, इन जो अगरि ज़िक्र हलियो आहे त छा मां तव्हांखे ॿुधाईंदमि, पर हींअर मुंहिंजो हिकिड़ो मोस्ट फेवरेट आहे उहो। अच्छा, माशाल्लाह, इहा जेका आहे न असांजे डायरेक्टर साहिब जी ख़्वाहिश हुई, इन करे तव्हांखे चयो वेल तव्हां जेको सेलेक्ट कयो आहे उहो असां ॿुधूं था, ठीकु आहे?
आईनो भी लगे थो, आईनो भी लगे थो केॾो उदास, आईनो भी लगे थो केॾो उदास, आईनो भी मुरकी पए जे तू अची पछा हो शाम जो ही पहर नाव सां जे कयो कुछ तईं ना कयो के त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर नाव सां जे कयो शाम जो ही पहर नाव सां जे कयो कुछ तईं था कयो कुछ तईं था कयो के त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर नाव सां जे कयो शाम जो ही
कमाल कमाल माशाल्लाह मतलब एॾो ज़बरदस्त अंदाज़ मूं इलाही इंजॉय कयो यकीन कयो रूह सां ॻाईंदा आहियो तव्हां कसम सां ऐं चवंदा न को माण्हू जॾहिं रूह सां ॻाए थो त उहो नचाईंदे बि कंहिंखे बि जुमाए सघंदो आहे वाक़ई में ऐं जेका तव्हांजी आवाज़ आहे लिटरली मूंखे ईअं फील पियो थियो त जाम दर्द भरियल आहे हिन आवाज़ में अलाए पोइ शायदि मुंहिंजे अंदरि इलाही दर्द भरियल आहे अच्छा फ़ाइज़ा हींअर जीअं मां तव्हांजो सॉन्ग ॿुधां पई त मूं इलाही शयूं मुंहिंजे ज़हन में आयूं इलाही ॻाल्हियूं मुंहिंजे ज़हन में आयूं कॾहिं ईअं थियो आहे तव्हां कुझु सॉन्ग सिंग कयो हुजे ऐं इमोशनल थी विया हुजो बिल्कुलु ईअं ई आहे अच्छा बिल्कुलु रिकॉर्डिंग कंदे कंदे मां स्टूडियो में काफ़ी दफ़ा रोई पवंदी आहियां अच्छा कुझु अहिड़ा लिरिक्स हूंदा आहिनि का अहिड़ी धुन हूंदी आहे जेके दिलि ते अची लॻंदा आहिनि तव्हांजे अंदरि जो मतिलबु आवाज़ बणिजी सो बिल्कुलु ईअं ई आहे कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे बिल्कुलु ऐं इंसान हिकु त शाइरी त हूंदी ई हूंदी आहे न हिकु शाइरी त उन वर्ड्स में लिखियलु आहे जेके इलाही हर्ट टचिंग वर्ड्स आहिनि पर वरी हुनखे जेको बयानु करे थो वरी उनजो बि हुन में जेको अंदाज़ थो मिक्स थिए न कमाल आहे माशाल्लाह तमामु बहितरीनु फ़ाइज़ा तव्हां माशाल्लाह इलाही सॼा शोज़ वग़ैरह कया आहिनि स्टेज शोज़ बि कया आहिनि तव्हां लाइव परफॉर्म बि कयो आहे तव्हां पंहिंजे सॉन्ग्स में मॉडलिंग बि कई आहे तव्हां इलाही सॼा सम्झो इहे हिकिड़े ई तव्हांजे कम में इलाही शयूं गॾिजी थियूं वञनि सभिनि खां वधीक तव्हांखे डिफ़िकल्ट छा लॻंदो आहे लाइव परफॉर्म करणु या पोइ जेको आहे एल्बम्स रेडी करणु या पोइ जेको आहे स्टेज शोज़ में जेके तव्हां वेंदा आहियो छा तव्हांजे लाइ मूंखे स्टेज शोज़ ते प्रॉब्लम थोड़ी घणी थींदी आहे हा बिल्कुलु उनमें कॾहिं हूअं त पंहिंजा म्यूज़िशियन्स हूंदा आहिनि बट कॾहिं कॾहिं माण्हू ॿुधण वारा किथे वेठा हूंदा आहिनि त उते मतिलबु इलाही सोचे सम्झी परफॉर्म करिणो पवंदो आहे बिल्कुलु ईअं आहे ऐं कॾहिं ईअं थियो आहे तव्हां सां त मतिलबु तव्हां सॼी तयारी कई हुजे ऐं किथे मतिलबु म्यूज़िशियन जो माइंड ई चेंज थी वियो जेको तव्हां उन्हनि खे तयारु कयारियो उहो माना सभु विसरी विया पंहिंजे मुंहुं लॻा पिया आहिनि बिल्कुलु ईअं ई आहे इलाही दफ़ा थियो आहे अच्छा पोइ मैनेज जॾहिं मां इवेंट्स कंदी हुयमि शोज़ वग़ैरह ॿाहिरि त ईअं इलाही दफ़ा मूंसां थियो अच्छा बिल्कुलु हितां खां असां सोचे करे ॿियो ईंदा आहियूं उते मतिलबु छो जो ई तव्हांजो जेको गानो ॻायो था न तव्हां इहो ई मां इंसान जो माइंड अलाए कहिड़ी दुनिया में थो खणी वञे पोइ जेका तयारी थियल न मां सोचे रखियो त मां हीअ सवाल पुछंदसि तव्हांजे गाननि में ई मां गुम थी वियसि मां हुन में एॾो हू थी वियसि माशाल्लाह तमामु सुठो फ़ाइज़ा तव्हांजो अंदाज़ ऐं हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां तव्हां माशाल्लाह हिकिड़ी तव्हां में इहा इलाही सुठी ॻाल्हि आहे त तव्हां सम्झो था हा इलाही माण्हुनि खे इलाही छोकिरियूं असांजूं आहिनि जिन्हनि खे ख़बर न हूंदी आहे त सिंगिंग छा आहे पोइट्री छा आहे उहो तव्हांखे तव्हांजे ॻाल्हाइण मां बिल्कुलु फील थिए थो त तव्हांखे ख़बर आहे मूंखे हा बिल्कुलु मूंखे सॉन्ग्स ॿुधणु मतिलबु मौसीक़ी मूंखे इलाही पसंदि आहे ऐं पसंदि तॾहिं आहे जॾहिं साम्हूं वारो बि सुरीलो हुजे ऐं साम्हूं ॿुधाइण वारे जो बि माना हिकिड़ो हू हुजे न तॾहिं इंसान खे पसंदि न त ॻाए त तव्हां वारी ॻाल्हि हर कोई थो अॼुकल्ह पर मतिलबु हुन इहा हिकिड़ी ज़िमेदारी आहे तव्हां हिकिड़ो कला आहे हिकिड़ो फ़न आहे अगरि तव्हां इहा रिस्पॉन्सिबिलिटी खई आहे त हिनखे तव्हांखे बख़ूबी परफॉर्म करिणो आहे ऐं प्रोग्राम असां कंटिन्यू रखंदासीं हींअर जेको आहे वठूं था हिकिड़ो नंढिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक पटन ते पचन था उतम जमारो उतम जा
ओ मयारू जन थाला जिते यार पेरू पटन ते बचन था ओ जिते यार पेरू पटन ते बचन उता मैं जा मारू उता मैं जा सांगी ओ मयारू जन थाला जिते यार पेरू पटन ते बचन था ओ जिते यार पेरू पटन ते बचन था उता मैं जा मारू उता मैं जा सांगी ओ मयारू जन थाला जिते यार पेरू किथों कांगाया किथे से कहे व्या वाहे रन दे वापस वलर सब वहे व्या ओ किथों कांगाया किथे से कही व्या वाहे रन दे वापस वलर सब वही व्या ओ मगर चाक कोटन में मोहि जा चिकन प्या मगर चाक कोटन में मोहि जा चिकन प्या उता मैं जा मारू उता मैं जा सांगी ओ मयारू जन थाला जिते यार पेरू पका बेर चूटिन पटन ते पवारियूं चंदन लाम लोडे सजन त्यूं संगारियूं पका बेर चूटिन पटन ते पवारियूं चंदन लाम लोडे सजन त्यूं संगारियूं जिथे बग बथाणन में दो थी दोहन था जिथे बग बथाणन में दो थी दोहन था उता मैं जा मारू उता मैं जा सांगी ओ मयारू जन थाला जिते यार पेरू जिथे संग न साथी उते व्याह उकारे कदे वेठा बेवस के शायद विसारे ओ नकी पाणाया नकी सद बुधन था ओ नकी पाणाया नकी सद बुधन था उता मैं जा मारू उता मैं जा सांगी ओ मयारू जन थाला जिते यार पेरू पटन ते बचन था ओ जिते यार पेरू पटन ते बचन था उता मैं जा मारू उता मैं जा सांगी ओ मयारू जन थाला जिते यार पेरू माशाल्लाह 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 तमाम बेहतरीन तव्हांजो अंदाज़ माशाल्लाह फ़ाइज़ा घणी ये लैंग्वेज भी ॾाढी सुठी हुई घणी लैंग्वेजिस में तव्हां सिंग कया आहिनि सॉन्ग यार मां बलोची में कई आहे अच्छा। सराइकी में कई आहे सिंधी में कई आहे उर्दू में कई आहे अच्छा माशाल्लाह ऐं बलोची में कई आहे हाँ। बरोचकी वरी डिफरेंट हूंदी आहे उन में कई आहे ऐं हुन में बिरोइकी में कई आहे थरी में कई आहे माशाल्लाह माशाल्लाह वधीक मारवाड़ी मारवाड़ी अलॻि हाँ, आहे हाँ, मारवाड़ी में कई आहे अच्छा 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 असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे मां इहो चवंदमि एल्बम्स में त उन्हनि खे ख़बर आहे असांजा सॉन्ग्स ईंदा आहिनि ट्रैक्स जेके हूंदा आहिनि उहे उन्हनि खे ॿुधल आहिनि असांजे प्रोग्राम जो तव्हांजे प्रोग्राम जो नालो आहे सुर संगीत उन हवाले सां त सूफ़ी सुठो थो लॻे ऐं मां कोशिशि कंदी आहियां त अगरि मुंहिंजो लाइव प्रोग्राम हुजे त मां सूफ़ी ॻायां छो जो इलाही घटि माण्हुनि खे इलाही माण्हुनि खे
ख़बर हूंदी आहे त यार ही एल्बम ताईं महदूद आहिनि आहिनि त बिल्कुलु उन्हनि खे इहो मुंहिंजो मैसेज आहे त असां मां ही सॉन्ग इन जे लाइ ॻायां पई सूफ़ी सूफ़ी छो जो उन्हनि खे इहा बि ख़बर हुजे त असांखे ही बि आहे सिखिया ऐं असां ही बि ॻाए सघूं था इन जे करे ऐं सुर संगीत प्रोग्राम जो नालो ई इहो वधीक चैलेंजिंग आहे तव्हांजे लाइ मतिलबु हूअं त हर कोई ॻाए थो वञे माना फास्ट ट्रैक्स पर असुलु तव्हांजो इम्तिहान थींदो असांजे प्रोग्राम में ऐं तव्हां खां कढाईंदासीं असां सुर जीअं अॼु फ़ाइज़ा असां कढ रहिया आहिनि सो व्यूअर्स प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं हींअर टाइम थी वियो आहे हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मोटूं था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सुर संगीत व्यूअर्स प्रोग्राम में कुझु चकर ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार प्रोग्राम जो नालो आहे सुर संगीत ऐं असां सां गॾु जेका प्यारी ख़ूबसूरत हिकिड़ी गेस्ट ऐं सिंगर वेठी आहे फ़ाइज़ा अली फ़ाइज़ा मूंखे तव्हां इहो ॿुधायो माशाल्लाह तव्हां इलाही सारा सॉन्ग सिंग कया आहिनि को अहिड़ो सॉन्ग जेको तव्हांजे दिलि जे इलाही क़रीब हुजे ऐं तव्हांखे लॻंदो हुजे त मां जेतिरा बि सॉन्ग्स कया आहिनि ही बेस्ट सॉन्ग आहे मुंहिंजे लाइ जेको तव्हांखे पर्सनली पसंदि हुजे तव्हांजो पंहिंजो सॉन्ग यार मूंखे सॉन्ग्स मुंहिंजा मां ॿुधंदी न आहियां हा बिल्कुलु मूंखे पाण खे अजीब लॻंदो आहे बट हिकिड़ो ॿ सॉन्ग अहिड़ो आहे जेको मूंखे वणंदो आहे हिकिड़ो मां पुकार प्रोडक्शन में ॻायो हुयो ॾाढी ॾुखी आहियां मां उनजा इहे पोइट्री जा आहिनि लफ़्ज़ हा उहो मूंखे ईअं यादि नथो अचे बट मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे उहो बिल्कुलु उहो तव्हांजो फेवरेट सॉन्ग आहे अच्छा ही त माशाल्लाह तव्हांजी फील्ड जेका आहे सिंगिंग वारी इन में त तव्हां कामयाबु आहियो माशाल्लाह इलाही सुठो तरीक़े सां पंहिंजो कमु कयो पिया अगरि तव्हां सिंगर न हुजो हा बाई चांस त कहिड़ी फील्ड तव्हां चूज़ कयो हा अगरि इहा सिंगिंग वारी लाइन हुजे ई न हा तव्हांजी लाइफ में त यार अगरि मां सिंगर न हुजां हा त मूंखे न कुझु ऑफिसर थियण जो शौक़ु हुयो त मां किथे न किथे ऑफिसर थी वञा ऐं तव्हांजो उहो लुक आहे बि बिज़नेस वुमेन थियण जो माशाल्लाह ज़बरदस्त तमामु बहितरीनु अच्छा अगरि तव्हांजा त हूअं इलाही सॉन्ग्स आहिनि अगरि तव्हांखे चइजे त तव्हां पंहिंजो कोई हिकिड़ो सॉन्ग हिन आवाम खे हूअं त सॼा ई सॉन्ग तव्हांजे लाइ आवाम जे लाइ आहिनि पर हिकिड़ो को सॉन्ग कुझु ॿ लफ़्ज़ कुझु ॿ अंतरा छा चवां तव्हांजी लैंग्वेज त हिकिड़ी ॿी आहे सॉन्ग्स जी लैंग्वेज जेका आहे त तव्हां उन्हनि खे गिफ्ट कयो को ॿ लफ़्ज़ असांजी जेका पब्लिक ॾिसे सॉरी मूंखे थोरो ॿुधायो ॾिसो मां तव्हांखे इहो थी चवां त हूअं त तव्हांजा इलाही सॼा सॉन्ग्स आहिनि जेके तव्हां सिंग कयो पिया ऐं डेफिनेटली तव्हां आवाम लाइ कयो पिया पर हींअर अगरि कुझु ॿ लफ़्ज़ जेका तव्हां जेके हींअर तव्हांखे ॾिसनि था उन्हनि खे ॿ लफ़्ज़ तव्हां अगरि गिफ्ट करणु चाहियो पंहिंजे सॉन्ग्स जा ॿ लफ़्ज़ कुझु गिफ्ट करणु चाहियो पंहिंजे तरफ़ां त छा कंदा यार त इहे चओ ही मुंहिंजा अॼु जेके मूंखे ॾिसंदा आहिनि उन्हनि जे लाइ इहो तोहफ़ो आहे यार मुंहिंजा मां हिते जेको बि ॻायो आहे उन्हनि जे लाइ गिफ्ट आहे उन्हनि जे लाइ गिफ्ट आहे बाक़ी इनशाला उन्हनि जे लाइ इलाही सारो प्यार आहे ऐं थैंक यू सो मच मां इहे ॿ लफ़्ज़ उन्हनि खे इन में चवंदमि त थैंक यू तव्हां असांखे ॾिसो था पसंदि कयो था लाइक कयो था ऐं महिरबानी उन्हनि जी ऐं ईअं ई प्यार कंदा रहो ईअं ई सपोर्ट कयो ऐं महिरबानी करे सुठा पॉज़िटिव कमेंट्स कंदा कयो पॉज़िटिव कमेंट्स कंदा कयो हा कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हां मतिलबु तव्हांजा जेके फैन्स आहिनि प्यार त इलाही तव्हांखे ॾियनि था मुहबत तव्हांखे इलाही था ॾियनि हाणे इंसान आहे ज़िंदगी आहे दुनिया कॾहिं कॾहिं किथां किथां असांखे को नेगेटिव शइ बि मिली वेंदी आहे को नेगेटिव थॉट्स बि मिली वेंदा आहिनि उन्हनि खे कीअं तव्हां मैनेज कंदा आहियो उन्हनि खे दिलि ते खणी वेंदा आहियो या पोइ उन्हनि खे दुआ ॾेई छॾंदा आहियो यार कॾहिं कॾहिं नीलम सच ॿुधायां त ॾुख इलाही थींदो आहे तकलीफ़ बि थींदी आहे अच्छा पर वरी दिलि चवंदो आहे त यार इग्नोर करणु बेटर आहे छो जो असां अगरि इन्हनि खे दिलि ते खणी वेंदासीं न त पोइ शायदि असां कमु न करे सघंदासीं त मुंहिंजे ख़्याल में इग्नोरिंग बेटर आहे ऐं
बस उन्हनि खे अलाह साईं मुंहिंजी दुआ आहे, दुआ आहे, माण्हू उन्हनि खे दुआ ॾेई छॾे, छो जो उन्हनि में इलाही त पंहिंजा हूंदा आहिनि। एग्ज़ैक्टली, इहा त तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि, की सभिनि खां पहिरियां जेको पॉइंट खणंदा आहिनि उहो पंहिंजी फैमिली, बिल्कुलु पहिरीं यार पंहिंजा कंदा त पोइ बसि पोइ गैरनि ते कहिड़ी मया, पंहिंजा इहो जिथे किथे आहे, इहो हिकिड़े हंधि न, इहो जिथे किथे आहे, त सभिनि खां पहिरियां जेके असांजा दुश्मन पैदा थींदा आहिनि उहो असांजी फैमिली मां ई, घर मां ई थींदा आहिनि। ठीकु आहे फ़ाइज़ा, लास्ट में मां तव्हां सां कुझु रैपिड फायर्स कंदसि, तव्हांखे उन्हनि जो जवाबु फ़ौरन ॾियणो आहे, ठीकु आहे, तव्हांजी फील्ड सां ई रिलेटेड आहिनि ऐं तव्हांखे फ़ौरन उनजो रिप्लाई ॾियणो आहे, ठीकु आहे, रेडी आहियो तव्हां? ठीकु आहे, अगरि तव्हांखे मां चॉइसिस ॾींदसि, तव्हांखे हिकिड़ी सिलेक्ट करणी आहे, ठीकु आहे, 2 चॉइस ॾींदसि, तव्हांखे हिकिड़ी सिलेक्ट करणी आहे, कोक स्टूडियो या नेस्कैफे, कंहिंखे तव्हां उहो कंदा, चूज़ कंदा? कोक स्टूडियो। कोक स्टूडियो खे, ठीकु आहे, क्लासिकल या पॉप? पॉप। पॉप खे कंदा, ठीकु आहे, स्टेज या स्टूडियो? स्टूडियो खे कंदा, ठीकु आहे, तव्हांखे गाना जेके न लिखणु पसंदि आहिनि या ॻाइणु पसंदि आहिनि? ॿई पसंदि, लिखणु बि पसंदि तव्हांखे? ॿई, हिकिड़ो चूज़ कयो, तव्हांखे हिकिड़ी शइ चूज़ करणी आहे हुननि मां। ॻाइणु। ज़बरदस्त, छो जो मूंखे लॻे थो त मां ॻाए सुठो सघां थी, लिखण में त अञा। अच्छा, ठीकु आहे, तव्हांजी लिस्ट में हींअर यकीनन तव्हांजी लिस्ट त हूंदी, तव्हांजी लिस्ट में हींअर ओवरवेटेड रेटेड जेके आहिनि न सिंगर, को त हूंदो न जेके तव्हां मतिलबु सभिनि खां वधीक रेट कयो था हींअर, उन जे लाइ तव्हांजा रिमार्क्स इलाही हाई आहिनि, अॼुकल्ह जे सर्कल में जेके सिंगर्स हलनि पिया, केरु आहे उहो, कहिड़ो सिंगर? उहो त ऑप्शंस ॾियो आहे त मां सही सां ॿुधाए सघां। ऑप्शंस त तव्हांजा इहे 2 त हिकिड़ा आहिनि ई आहिनि, असांजा जेके लेजेंड्स आहिनि, आबदा परवीन ऐं मारवी सिंधु जी, इन्हनि जो मां मुक़ाबिलो कोन कंदसि। इन खां अलावा कोई अगरि तव्हांजी नज़र में कोई सर्कल में हलंदो हुजे त तव्हांजो ही माण्हू सुठो थो ॻाए या ही माई सुठो थी ॻाए, उन्हनि खे रेट तव्हां कंहिंखे ॾींदा? यार अगरि महल में ॾिठो वञे त हिकिड़ो आहे सिंगर ज़वार फ़क़ीर। अच्छा, हा, उहो इलाही सुठो वञे पियो माशाअल्लाह, अल्लाह कामयाबु करेसि। ऐं मायुनि में मूंखे नथो लॻे अञा फीमेल में। बिल्कुलु, इहो त आहे, बिल्कुलु सही था चओ। अच्छा, हूअं त तव्हांजा माशाअल्लाह इलाही गाना सुपर हिट आहिनि, पर मां वेंदसि तव्हांजे थोरो शुरूआति वारा जेके तव्हांजा स्टार्टिंग में जेके वायरल सॉन्ग्स हुया, हिकिड़ो तव्हांजो हुयो यारी रख मूंसां मिठा ऐं ॿाहिराड़ी जो माण्हू, इन्हनि टिनिनि मां कहिड़ो तव्हां चूज़ कंदा? छो जो इहे तमामु वायरल तव्हांजा सॉन्ग्स आहिनि, हिकिड़ो ॿाहिराड़ी जो माण्हू। यार ॿाहिराड़ी जो मां उन्हनि जे लाइ कयो जेके ॿाहिराड़ी में रहनि था। अच्छा, हा, इहो मां उन्हनि जे लाइ कयो हुयो। अच्छा, मां ॿाहिराड़ी खे चूज़ कंदी, उन्हनि खे चूज़ कंदा। बिल्कुलु माशाअल्लाह, तमामु बहितरीनु। इहे मुंहिंजा कुझु सडन वारा क्वेश्चन्स हुया तव्हांजे लाइ, इहे मूंसां अक्सर थींदा हुया, मां बि जिते इंटरव्यू ॾींदी हुयसि, प्लान कोन थियल हूंदो, इहो सडन अटैक थींदो, मुंहिंजो मां फ़ाइज़ा ते बि कंदसि। सो तमामु सुठो लॻो फ़ाइज़ा, तव्हां इलाही सुठो लॻो ऐं बिल्कुलु मूंखे फील न थियो त पंहिंजी फर्स्ट मुलाक़ात आहे। इलाही सुठो लॻो, ऐं तव्हांजो म्यूज़िशियन्स इलाही सुठा आहिनि, तव्हांजो सेट इलाही सुठो आहे सुर संगीत जे हिसाब सां। हा, सुर संगीत जे बारे में उनमें वरी जेको सूंहं भरे थो उहो नीलम आहे, भरे थी उहा नीलम आहे, ऐं इलाही सुठो लॻो माशाअल्लाह। ऐं थैंक यू, KTN यादि कंदो आहे हमेशह। चैनल्स ते मां घटि वेंदी आहियां, अदा सुधीर आहे, उन्हनि मूंखे कॉल कई त मुंहिंजो भाउ आहे माशाअल्लाह, उन्हनि सां सुठो मुंहिंजो आहे हिकिड़ो तालुक़, त उन्हनि जे करे मां आयमि। चैनल्स ते तमामु घटि, पर जिते सुठो लॻंदो आहे, कमु सुठो कनि पिया जेके चैनल्स, उन्हनि ते वञणु मां चाहींदी आहियां, ऐं इलाही सुठो लॻो असांखे। फ़ाइज़ा, इलाही सुठो लॻो, तव्हां पंहिंजो कीमती टाइम असांजे लाइ कढियो, हिते आया, इलाही सुठो लॻो माशाअल्लाह, तव्हांजो जेको पंहिंजो अंदाज़ आहे, ऐं मां बि तव्हां सां फर्स्ट मुलाक़ात कई, मूंखे बि इलाही सुठो लॻो। ऐं रियली इहो प्रोग्राम कीअं ख़तमु थी वियो ख़बर ई कान पई न, अक्सर ईअं हूंदो आहे त असां चवंदा आहियूं बसि प्रोग्राम ख़तमु थिए, पर मां हिन में इहो त मतिलबु अञा हले। सो थैंक यू सो वेरी मच, असांजे प्रोग्राम में तशरीफ़ तव्हां खणी आया। हींअर व्यूअर्स, प्रोग्राम जो टाइम ख़तमु थी वियो आहे, यकीन उमेद था कयूं त तव्हांखे यकीनन असांजो इहो प्रोग्राम पसंदि आयो हूंदो, ऐं जेको आहे असां जेको तव्हांजे लाइ थोरो घणो पेश कयोसीं तव्हांखे पसंदि आयो हूंदो। सो हींअर फ़ाइज़ा सां गॾु मौजूदु आहे, वेंदे वेंदे बि चाहींदासीं त असांजे प्रोग्राम जी जीअं शुरूआति फ़ाइज़ा खां थी, त एंड बि असांजो फ़ाइज़ा खां ई थिए। सो लास्ट में फ़ाइज़ा जो हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम तव्हां सभिनि जे नाम। जिया मूंखे कुठई